सिंधी ॿोली खे चाहींदड़ त घणा ई आहिनि, पर सिंधी जा शहदाई के थोरा। भाउ नारी सावलाणी उन्हनि थोरनि शख़्सनि मां आहिनि जिन पंहिंजी मातृभाषा लाइ सदाई पाण पतोरियो आहे। दुबई में रहंदे हुन पंहिंजे वसां कीन घटायो आहे। अॼु मिलंदासीं श्री नारी सावलाणी सां। तव्हांजो अची हिन प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। महिरबानी आशा। त पहिरीं मूंखे त इहो ॿुधायो त दुबई में कीअं आया ऐं कॾहिं आया, कहिड़े कारण जे लाइ आया? मां दुबई में 1958 में 1958 में पहिरीं आयुसि ऐं कारण इहो हो मुंहिंजे पीउ मुंहिंजे मामे सां गॾु विक्योमल शराफ हुन सां गॾु 1952 में हिते कारोबार खोलियो। हा, यानी मुंहिंजो बि जॾहिं नंढो ई हो 12 सालनि जो हो तॾहिं खां ॾेसावर वञणु चालू कयो। 12 साल जी उमिरि में हिन पंहिंजे नंढियुनि भेनर वॾियुनि भेनर ऐं नंढियुनि भेनरुनि खे पालण जी जवाबदारी खईं ऐं कम ते वियो ऐं घणो वक़्तु हू ॿाहिरि ई ॾेसावरनि में ई रहियो। तंहिंखां पोइ 1952 में दुबई में कारोबार खोलियो। त तव्हां सिंध मां हिंदुस्तान में विरांगी खां पोइ कॾहिं आया? 1944 में असीं जयपुर अची रहियासीं। बाबा जे मामे जा पुट उते रहंदा जेके जिन सां गॾु निपनो ऐं वॾो थियो हो, उते 2 साल खनि असीं रहियासीं 1944 खां 1946 ताईं। 1946 में असांजो बॉम्बे अची रहणु थियो। मुंबई नालो हाणे पियो आहे की बॉम्बे चवंदा हुआसीं हिनखे। 1946 में असीं अची बॉम्बे रहियासीं ऐं हिंदुस्तान जो जेको विरहाङो थियो उहो मूं ॾिठो, पर उते विरहाङो कोन थिए चयूं, उन वक़्तु हुनखे आज़ादी ते चयूं ऐं हिंदुस्तान खे जेका आज़ादी मिली उहा ख़ुशी जेका माण्हुनि जे अखियुनि में मूं ॾिठी। मां 9 साल जो हुउसि, पर ओतिरी ख़ुशी मूं ज़िंदगीअ में वरी हिंदुस्तानियुनि जे मुंहं में एॾी कोन ॾिठी आहे जेका उन वक़्तु मूं ॾिठी। माण्हुनि में जेको उमंग हो ऐं जेका जुज़्बो हो। हा, इहा ॻाल्हि बराबरि आहे। हिंदुस्तान में उन वक़्तु आज़ादीअ जो माहौल हो, पर सिंध में उते त सभई दुखी हा। उते त विरहाङो हो जंहिं सभिनी खे दुखी कयो हो। हिकु तरफ़ आज़ादी हुई ऐं ॿिए तरफ़ विरहाङो हो। उहो ईअं चइजे त ॼण त बदन जा उज़वा कटिया विया। पर बम्बई वारनि खे कहिड़ी ख़बर आहे त हीअ ॻाल्हि थींदी। त इन करे उन वक़्तु त कंहिंखे ख्वाब ख़्याल में कोन हो त सिंध में छा पियो थिए। पर ॾाढी ख़ुशी हुई माण्हुनि में ऐं 3-4 ॾींहंनि जे लाइ ॼण त हर का ॻाल्हि मुफ़्त में हुई। लोकल ट्रेनियूं उन वक़्तु हुयूं, ट्रामूं हुयूं, बसियूं हुयूं, सभिनी में मुफ़्त में जेॾा खपेव तेॾां वञो। ऐं हिकु बिल्डिंग जे ॿाहिरां उन्हनि सजावट करे मिठाइयूं, सॉफ्ट ड्रिंक्स पीअण जे लाइ शरबत इहे रखिया हुआ। हा, ऐं ॾिसण वटां हुई उहा ख़ुशी। तव्हां भला आज़ादी खां पोइ स्कूल त हिते ई पढ़िया हूंदा, कहिड़े स्कूल में विया? कराची में 6 साल जो तेसि ताईं मां सिंधी 12हों ऐं पहिरियों दर्जो मां हुते पढ़ियुसि। वरी आयासीं जयपुर, त हुते सिंधी पढ़ण जो त को सुवाल ई कोन थो। उते रुगो हिंदी स्कूल हुआ ऐं कॉन्वेंट स्कूल हुआ। सो कुझु वक़्तु कॉन्वेंट स्कूल में, कुझु वक़्तु हिंदी स्कूल में मां पढ़ियुसि। साल खनि हिकिड़े स्कूल में, साल खनि हिंदीअ में। पोइ वरी जॾहिं बॉम्बे अचणु थियो 1946 में, त हुते बि हिंदी स्कूल में मां हिंदी मीडियम में वेठुसि ऐं तेसीं मूंखे 10 साल उमिरि मुंहिंजी थी वई जेसीं हिंदुस्तान आज़ादु थिए ऐं सिंधी स्कूल खुलनि। बम्बई में आज़ादी खां पोइ खुलिया।
उन खां पोइ को बि सिंधी स्कूल कोन हो। हा, त उहा सिंधी ॻाल्हाइणु घर में बि ॿोलचाल जी जेका असांजी ॿोली हुई सिंधी, त छाकाणि त सिंधी पढ़ियल कोन हुआसीं त उहा अहिड़ी शुद्ध कोन हुई, साफ़ कोन ॻाल्हाईंदासीं। त इन करे जॾहिं सिंधी स्कूल खुलिया त मुंहिंजे पीउ सोचियो त असीं सिंधी आहियूं, आख़िर पंहिंजी मातृ भाषा खे कीअं असीं विसारींदासीं। तॾहिं मुंहिंजो पीउ वठी हलियो मूंखे KJ खिलनाणी स्कूल में। उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 10 साल ऐं मूंखे अलफ़ बे बि कोन ईंदी हुई। पोइ असांजे प्रिंसिपल साहिब मिस्टर बालानी चयो त साईं हिनखे भला 10 साल जे ॿार खे असीं 5 साल जे ॿार सां कीअं विहारींदासीं पहिरें दर्जे में। मां हिनखे सिधो ॿिए दर्जे में विहारियां थो, पर इन शर्त ते त हीउ 6 महीने में पाण मोखींदो ऐं पाण खे लाइक़ु कंदो हुनजे। मां न रुॻो ॿियो दर्जो मूं पास कयो, पर पहिरियों नंबर आयसि। हा, ऐं जॾहिं मां 2 में पहुतुसि, 2 जे टर्मिनल एग्ज़ाम में बि मां ॿियो नंबर आयसि, पहिरियों नंबर में पास थियुसि। त ईअं मुंहिंजो ॼण त डबल प्रमोशन थींदो रहियो। वरी मूंखे 6 महीने खां पोइ 2 दर्जे मां सिधो 4थे दर्जे में मूंखे खयऊं। ऐं घर में मूंखे मास्तरियाणी पाराइण ईंदी हुई, जंहिंजे अहसान मां विसारे नथो सघां, दमयंती वासवाणी। हा, मुंहिंजे वॾी भेण वांगुरु हुई ऐं तमामु सुठे नमूने असांखे पाढ़ियईं, जो मां 1 साल में ॼण त 4 दर्जा मां करे सघियुसि। कहिड़े कॉलेज में विया? जय हिंद कॉलेज में हुअसि मां। अच्छा, हा, इहो जय हिंद, सभई सिंधी उते ई, हा, उते ई विया। त जय हिंद कॉलेज में त दादा राम पंजवाणी हो। पंजवाणी सां रस्तो असांजो उन खां अॻु ई थियो। अच्छा। हा, 1952 खां तक़रीबन 48 में सिंधी स्कूल खुलिया। तंहिंखां पोइ पंजवाणी बि आयो ऐं 1952-53 में जय हिंद कॉलेज खुलियो। राम पंजवाणीअ चौंकियूं करणु शुरू कयूं पंहिंजे घर में, जेके हर सूमर राति जो 9 खां 11 बजे मां पंहिंजे माउ पीउ सां गॾु, महीम में, महीम स्टेशन जे पासे में, सोची हर सूमर राति जो वेंदा हुआसीं, मां मुंहिंजो माउ पीउ गॾिजी इहे चौंकी खां। तीअं सिंधी सिखण जो, सिंधी संगीत जो चाहु पैदा थियो ऐं वधीक सिंधीअ जी ॼाण बि पई। उन सां गॾु त काफ़ी तव्हां कल्चरल एक्टिविटीज़ बि कयूं हूंदियूं? स्कूल खां ई मुंहिंजूं, मूंखे ड्रामास वग़ैरह में भाॻु वठण जो शौक़ु हो ऐं 2 दफ़ा स्कूल जे फंक्शन्स में, ड्रामनि में मूं पार्ट बि खयों। तंहिंखां पोइ कॉलेज में असांजो प्रोफेसर हूंदो सिंधीअ जो, हिकिड़ो राम पंजवाणी ऐं ॿियो अर्जन शाह। त ॿिन्ही सां, पंजवाणीअ सां त असांजो हूअं ई रस्तो हो, छाकाणि त 1952 खणी चौंकियुनि ते मां वेंदो हुउसि ऐं असांजी मंझंदि दरबार में 4 वर्सियूं साल में थींदियूं आहिनि, त उते बि पंजवाणी साहिब खे वठी वञण जी जवाबदारी मुंहिंजे पीउ पंहिंजे मथां रखी। त पंजवाणी सां रस्तो सुठो थियो ऐं जॾहिं मुंहिंजो कॉलेज वञण जो वक़्तु थियो, 1957 में मूं मैट्रिक पास कई, त पोइ मां जय हिंद कॉलेज में ई मूं दाख़िला वरिती। त चइबो तव्हांजे पिता जे शौक़ जे करे तव्हां सिंधीअ में वधीक चाहु वरितो, सिंधी संगीत ॿुधण जो तव्हांखे शौक़ु पैदा थियो, ईअं आहे न? इहो बराबरि आहे। मुंहिंजे पीउ जे जो शौक़ु हो सिंधियत ॾांहुं ऐं सिंधी राॻनि ॾांहुं, ऐं मुंहिंजे पीउ भगत कौराम खे बि कई दफ़ा ॿुधो हो ऐं मंझंदनि में असुअ जी जो मेलो लॻंदो, असुअ जे महीने में मेलो लॻंदो, उते बि मुंहिंजा पिता साहिब वेंदा हुआ ऐं मूंसां ॻाल्हि कंदा हुआ त मां 10 महीने जो हुउसि त उन्हनि मूंखे लोली ॾियारी भगत कौराम। वॾा ख़ुशनसीब चइबा तव्हीं त। हा, इहा साईं जी कृपा आहे। ऐं उन असुअ जे मेले खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ भगत साहिब खे गोली लॻी ऐं शहीद थिया।
पहिरीं नवंबर 1939। ऐं भला तव्हांखे लिखण जो शौक़ु त आहे, शायदि कविता वग़ैरह लिखंदा आहियो न, उहो कीअं थियो, उहो कॾहिं थियो तव्हांखे? ठीकु आहे, त शाइरी नंढे हूंदे ई खां वठी जॾहिं मां स्कूल में पढ़ंदो हुउसि, वरी कॉलेज में आयुसि, त थोरी घणी शाइरी बि कई आहे। ही सिखी कोन वेंदी आहे, ही त दिलि जा उद्गार आहिनि, उद्दमा आहिनि जेके अचनि था, ऐं तरन्नुम में जेकॾहिं उन्हनि खे लिखिजे त उहा शाइरी थी। बाक़ी उन जे लाइ माहौल अहिड़ो हूंदो आहे त अस ख़ुदि माण्हू खे उहा शाइरी अची वेंदी। हा, बाक़ी छाकाणि त पंहिंजे कम कार में माण्हू एतिरो बिज़ी थो रहे, मशगूल थो रहे, जो शाइरी करण जो त को सवाल ई कोन थो थिए हींअर। हा, इहा त मूंखे ख़बर आहे तव्हांखे फोटोग्राफी जो ॾाढो शौक़ु आहे, उन बारे में कुझु ॿुधायो। मां जॾहिं 10 सालनि जो हुउसि तॾहिं खां वठी मूंखे फोटोग्राफी जो शौक़ु आहे। छाकाणि त मां जॾहिं स्कूल में पढ़ंदो हुउसि दादर स्टेशन जे पासे में, ऐं 10 मिंट जे पंध ते मुंहिंजो घरु हूंदो, त रस्ते ते 4-5 स्टूडियो पवंदा हुआ, त वेही ॾिसंदो हुउसि फोटा थियनि, पोइ कॾहिं कॾहिं दुकान में हलियो वेंदो हुउसि, ॾिसंदो हुउसि छा था कनि, कीअं था कढनि फोटा। पोइ ईअं शौक़ु थियो। पोइ किराए ते कैमराऊं वठी 98 या रुपए हिकु ॾींहं जा लॻंदा, रुपयो लॻंदो ॾींहं जो, या 98, हुन में फोटा वोटा कढी वरी वापसि कैमरा करे ॾींदो हुउसि, ऐं ईअं मां फोटोग्राफी जो। इहो कीअं शुरू थियो, इहो तव्हांखे कीअं जाॻियो मन में? किताब पढ़ी फोटोग्राफी जे बारे में, ऐं 2-4 दोस्त ठाहे छॾिया स्टूडियो वारा। अच्छा। उन्हनि वटि वञी मां ॾिसंदो हुउसि त कीअं था फोटा कढनि, ऐं पंहिंजी आज़मूदे मां। तव्हांखे वीडियोग्राफी जो बि ज़रूरु शौक़ु रहियो हूंदो, कुझु वीडियोस वग़ैरह ठाहियो अथव? हा, वीडियो कढियो। दुबई में पहिरीं मूवी कैमरा मूं घुराई, याशिका जी, 1959 में। अरे वाह। हा, तॾहिं कंहिं कैमरा मूवी कैमरा ॿुधी कोन हुई, तॾहिं मूं घुराई हुई, ऐं उहे फिल्मूं दुबई जूं मूं वटि अञा बि आहिनि। अच्छा, पहिरीं फिल्म? अच्छा, त तव्हां वटि फिल्मूं बि तव्हां कढियूं ऐं ठाहियूं, पोइ उहे तव्हां हाणे कन्वर्ट करे CD में रखियूं आहिनि? उहे 8 में मूवी फिल्मूं हुयूं जेके वक़्तु पवंदे ख़राब थी वयूं, भॼन टुकड़ा टुकड़ा थी वयूं, पर कुझु साल अॻु मूं उन्हनि टुकड़नि खे बि जोड़े उन मां वीडियो फिल्म ठाही। वीडियो फिल्म मां वरी पोइ CD में मूं उन्हनि खे कन्वर्ट करे रखियो आहे। हाणे वरी इन जे लाइ एडिटिंग जे लाइ तमामु घणो वक़्तु खपे। ईश्वर चाहियो त ज़रूरु उहो कमु बि मां पूरो कंदुसि। बराबरि, उहा त हाणे हिस्ट्री थी वई, ॾाढा दुर्लभ थी वयूं इहे शयूं। तव्हां भला हिते दुबई में बिज़नेस जे ख़्याल खां आया, त उहो बिज़नेस खे बि तव्हां वधायो हूंदो अॻिते, कमकार खे, उहो कीअं कयो? मूं जॾहिं मैट्रिक पास कई 57 में, ऐं तंहिंखां पोइ मां कॉलेज में वञणु जॾहिं मूं शुरू कयो, त कॉलेज सुबुह जो थींदो रुगो आर्ट्स खयमि, शाम जो पीउ खे हेल्प करण जे लाइ मां वेंदुसि उते चर्च गेट तां, वरी मरीलैंड्स ते वेंदुसि ऐं पीउ खे हेल्प कंदुसि, वरी शाम जो उन्हनि सां गॾु वापसि ईंदो हुउसि। ईअं थियो। तंहिंखां पोइ दुबई में त ई कारोबार तव्हांखे ॿुधायो त 1952 में मुंहिंजे पीउ मुंहिंजे मामे सां गॾु शुरू कयो, त मां 1958 में आयुसि, 2 महीना खनि पहिरीं रहियुसि, पोइ वरी वियुसि, वञी इम्तिहान ॾिना कॉलेज जा, त ईअं अचु वञु पे कई, ऐं होॾां कॉलेज में बि अचणु वञणु पियो थींदो। छा आर्ट्स हो त अहिड़ो को मुश्किल कोन हो, टर्म्स रखिया हुते, ऐं ईअं करे जूनियर BA ताईं कॉलेज कयो मूं। तंहिंखां पोइ मां हिते दुबई में अची पको रहियुसि। उन ॾींहंनि में दुबई में इहे सहूलियतूं हुयूं जेके अॼु आहिनि, इलेक्ट्रिसिटी जूं या एयर कंडीशन जूं या पाणीअ जूं? का सहूलियत कोन हुई। दुबई हिंदुस्तान जे करे ॻोठ खां बि पुठियां हुई अञा। हिंदुस्तान में त वरी बि घणियूं ॻाल्हियूं हुयूं, हिते न बिजली हुई, न पाणी हो, न रस्ता हुआ, न एयरपोर्ट हो, न सी पोर्ट हो। हा, पाणीअ जहाज़ में अचबो 5 ॾींहं लॻंदा दुबई पहुचण जे लाइ। हा, तंहिंखां पोइ
पर असांजा दुबई जा जेके रूलर्स हुआ उहे तमामु दूरदृष्टि रखण वारा हुआ, विज़नरी जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे, त उन्हनि दुबई में सभु मुयसरु कयो। 1965 जे 1960 जे विच धारे 1965 जे धारे बिजली बची वई, सभु कुझु अची पाणी बची वियो, कुझु क़दुरु रस्ता ठही विया, एयरपोर्ट ठही वियो ऐं हिंदुस्तान जूं फ्लाइट्स शुरू थी वयूं। ही जेके हिते कल्चरल प्रोग्राम्स तव्हां कंदा आहियो उन करण जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हर सूमर जो प्रोफेसर राम पंजवाणी जे घर वेंदासीं चौकी ॿुधण, त ऐं हर छंछर ते मास्टर चंद्र जे घर, त उन मां सिंधियत जे लाइ शौक़ु जाॻियो ऐं जज़्बो जाॻियो। ऐं इहो कुदरती आहे त पंजवाणी असांखे हमेशह ईअं ई चवंदो हो, पंहिंजनि ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो, ॿियनि साथियुनि सां, पंहिंजे यारनि दोस्तनि सां घर में सभिनी हंधि सिंधी सां जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो था त सिंधीअ में ॻाल्हायो। त उहो साॻियो जज़्बो हिते पैदा करण जे लाइ असां बि इहो ई साॻियो माहौल पे रखणु चाहियो ऐं उन लाइ इहो ज़रूरी हो त असीं कुझु अॻियां अहिड़ो पेश करियूं, अहिड़ा के कार्यक्रम करियूं जिन सां इहो जज़्बो हमेशह चालू रहे। सो तंहिंजे करे संस्था ठाही वई जॾहिं असीं सिंधी, जंहिंमें 10-12 हमख़्याली असां पाण में दोस्त गॾिजी ऐं इहा संस्था खे अॻियां वधायोसीं। उन खां अॻु प्रोफेसर राम पंजवाणी हिते आयो, जेको 2 दफ़ा अची चुको आहे दुबई ऐं पंहिंजे ग्रुप सां, ऐं पंजवाणी साहिबु त रहंदो ई मुंहिंजे घर में हो। हा, ऐं तंहिंखां अॻे भगवंती नावाणी थी वई। त उहो शौक़ु हिकिड़ो वायुमंडल हिते पहिरीं पैदा थी वियो ऐं उन्हनि जेका वरी हिते असांखे वधीक थोरी पुठि भराई कई त तई जेको असीं करियो था सो ॾाढो सुठो। ऐं 1985 खां वठी बाक़ाइदे असां संस्था हलाई असीं सिंधी, ऐं जंहिंजा कई कार्यक्रम हर साल ते प्रोग्राम कंदा, हर साल घटि में घटि हिकु प्रोग्राम कंदासीं ऐं विचां विचां कॾहिं कॾहिं ॿियो अलॻि प्रोग्राम थी वेंदो। चेटीचंड जो ख़ासि चेटीचंड जो त ज़रूरु थींदो। मूं वाशू शराफ ऐं गुरुदरबार जे सहकार सां सिंधी सेरेमोनियल सेंटर ठारायो आहे, जिते काफ़ी सिंधी प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। ऐं इहो सेरेमोनियल हॉल रुगो महदूद सिंधियुनि ताईं न पर ॿियनि हिंदुस्तान जे ॿियनि प्रोग्रामनि जे माण्हुनि जे लाइ बि मुयसरु आहे। जीअं साधू वासवाणीअ जा नंढनि ॿारनि जा क्लासिस हलंदा आहिनि हिते, उन्हनि खे सिंधी सेखारी वेंदी आहे हुते। ऐं वक़्तु बि वक़्तु सिंधी प्रोग्राम वाशू ऐं मां गॾिजी असां कया काफ़ी, जिते महेश चंद्र वासवाणी, घनश्याम वासवाणी ऐं ॿियनि आर्टिस्ट खे घुराए, विपिन सेवाणी, भगत, कमल भगत, ॿियो सतराम रोहिड़ा ऐं उनजी टीम काजल। मतिलबु त मां नथो सम्झां त को अहिड़ो को आर्टिस्ट हुजे, कलाकार हुजे जेको रहियल हुजे दुबई न आयो हुजे। असां कोशिशि करे सभिनी खे घुरायो आहे। ॾिठो वञे त ॻाईंदड़ तमामु थोरा आहिनि सिंधियुनि में, 10 खनि ॻाईंदड़ हूंदा त ज़रूरु तई हुननि खे घुराईंदा ई घुराईंदा। न ईअं हरूभरू कोन्हे त रुगो 10 आर्टिस्ट आहिनि। जीअं चइबो न मुले जी डोड़ा मस्जिद ताईं, तीअं असीं घणो करे रुगो बम्बई ताईं वञूं था जिते आर्टिस्ट, पर जेकॾहिं असीं अञा दिल्ली पासे, जयपुर, अजमेर ऐं ॿियनि पासे वञूं त उते बि घणेई आर्टिस्ट आहिनि, पर नथो पहुची सघिजे एतिरो परियां, ऐं न को उन्हनि जी अहिड़ी ॼाण आहे असांखे
छाकाणि त असांजो अचणु वञणु घणो बम्बई सां ई थिए थो। न इहे त ज़रूरी न आहे त नवां कलाकार जेके ठाकुर चावला शुरू कयो माण्हुनि खे घुराइण, सुठनि कलाकारनि खे पंहिंजे सीता सिंधु भवन में ॻाल्हाइण जो चांस ॾिनो, पर मुंहिंजे ख़्याल में उन्हनि मां मूंखे अहिड़ा त तमामु सुठा न वरी बि शुकुर कजे, छो त हुननि खे एतिरो मौक़ो पाण मोखण जो नथो मिले। असीं छिर विछिर आहियूं ऐं जेकॾहिं कंहिं बि शहर में हू हिकु दफ़ो प्रोग्राम कंदा, ॿ दफ़ा कंदा, घणी पब्लिक आहे हुते जेका ॾिसंदी, तमामु थोरा। ऐं ॿी दुख जी ॻाल्हि इहा आहे जो असांजी नई टहीअ खे को चाह कोन रहियो आहे ऐं हुननि खे बि इन लाइ ॾोह नथो ॾेई सघे। हालात अहिड़ियूं आहिनि, हुननि खे ॾोह नथो ॾेई सघे। न स्कूल आहिनि सिंधी बचिया, हुननि खे आख़िर छा थिए। हाणे रुॻो टीवी चैनल यस मुमकिन आहे उहो सॼो वक़्तु टीवी चैनल हले, इहा सुठी ॻाल्हि आहे। घटि में घटि ज़बानी तौरु उहा पहुचंदी त सही, कननि सां ॿुधंदा, अखियुनि सां ॾिसंदा त कुझु असरु ज़रूरु पवंदो हुनजो। मां तव्हां सां इन ॻाल्हि में सहमत आहियां। ॿिया कहिड़ा तरीक़ा थी सघनि था जिन सां असीं पंहिंजे नौजवाननि में हिकु चाह पैदा करियूं त हू सिंधी सिखनि, सिंधी ॻाल्हाइनि? तंहिंजे लाइ मूं सिंधी साइट ठाही www.asinsindhi.com, जंहिंमें असांजो अबाणो वरसो, हुन में मूं कोशिशि करे सभु सिंधियुनि जूं हस्तियूं जेके थी गुज़रियूं आहिनि, सिंधियुनि जा शहर, सिंध जा शहर, सिंध जूं लोक कथाऊं ऐं सिंध जा साज़ ऐं ॿियूं रिवायतूं, त उन जे बारे में मूं घणी कुझु कयो आहे। पर मां एतिरो एक्सपर्ट कोन आहियां जो हर वक़्तु उनखे अपडेट कंदो रहां। दादा सतराम दास साहिल जॾहिं हिते दुबई आया त ॻाल्हि कयूं त हुन डिक्शनरी लिखी रखी आहे पर अञा छपाई कोन्हे का। त पोइ इहो ज़िमो खयोसीं 4-5 पाणनि में दोस्तनि गॾिजी, साहिल साहिब खे असां मदद कईसीं। उहो किताबु हिंदुस्तान में छपियो, साहिल कोश, ऐं उन जूं कापियूं मूं सिंध में मोकिलियूं पंहिंजनि दोस्तनि खे। उन्हनि खे उहो एतिरो वणियो त चऊं त एॾो सुठो शब्दकोश या डिक्शनरी सिंधीअ में कोन्हे। तॾहिं हुननि मोकल वठी मुंहिंजे महरफ़त सतराम दास साहिल खां ही साहिल कोश सिंध में छपायो। ऐं हींअर ताज़ो मुंहिंजे दोस्त वरी मूंखे लिखियो आहे ऐं मूंसां टेलीफोन ते ॻाल्हाइण हुनजो थियो। मूंखे चयईं त तो मूंखे शाह जो रसालो ॾिनो, जेको सची ॻाल्हि त मूंखे विसरी वियो, मूं हुनखे ॾिनो। हींअर सिंध में हुननि उहो शाह जो रसालो कल्याण अडवाणीअ वारो छपायो आहे ऐं जल्दी मूंखे कुझु कापियूं हिते मोकिलींदो त मां कल्याण अडवाणीअ जे औलाद खे, परिवार खे उहो मां प्रेज़ेंट करे सघां, पेश करे सघां। तो ईश्वर चाहियो त अञा ॿिया किताब बि, मुंहिंजी मर्ज़ी आहे त कुझु असां वटि जेके अणलभ किताब आहिनि, जीअं राम पंजवाणी जो सिक जी सौगात, जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में 500 खां बि वधीक कलाम आहिनि। त उहो बि जेकॾहिं सिंध मोकिलींदुसि त ज़रूरु उते छपाईंदा। छाकाणि त पुराणा जेके बि असांजा शाइर ऐं इहे लाइरिक्स लिखण वारा थी गुज़रिया आहिनि, त उहे सभु कलाम हुन में पंजवाणी साहिबु महिनत करे उहो जोड़ियो हो। तो जेकी थी सघे थो सिंधियत जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ मां कोशिशि करियां पियो। वधीक सभिनी जी आसीस थींदी ऐं ईश्वर जी कृपा थींदी त ज़रूरु। ॿिया कहिड़ा तरीक़ा थी सघनि था जिन सां असीं पंहिंजे नौजवाननि में हिकु चाह पैदा करियूं त हू सिंधी सिखनि, सिंधी ॻाल्हाइनि? इहो त रुॻो असीं हुननि खे चई सघूं था, पर जेकॾहिं हर को पंहिंजे घर में पाण कोशिशि करे त पोइ ॿिए खे चवण जी ज़रूरत ई कोन्हे। तंहिं करे हर को पहिरीं शुरूआति पाण सां कबी आहे। मुंहिंजो औलाद बि पंहिंजे औलाद सां सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे, पर तंहिंखां पोइ जी जेका टी टही आहे, ॿी टहीअ ताईं सभु कुझु ठीकु आहे।
उन खां पोइ जी जेका नई टही ईंदी मूंखे नथो लॻे त उहे सिंधीअ में ॻाल्हाईंदा, छाकाणि त मां ॾिसंदो आहियां मुंहिंजा पोटा पोटियूं ॾोहिटा ॾोहिटियूं सभु पाण में हिक ॿिए में अंग्रेजी में था ॻाल्हाइनि, पाण में सौट भाउर भेनरूं, उते पहुची नथो सघिजे, छा कजे, ऐं उन्हनि जो बि ॾोह कोन्हे, छाकाणि त जीअं वॾनि खां वरसे में उन्हनि खे नंढनि खे मिली, नंढा वरी उहो पासान कनि उन्हनि जे औलाद खे, उहे वरी फैलाइनि अॻियां उन जे औलाद खे, तेसीं रहिजी थी वञे ॻाल्हि। तॾहिं सिंधियत खे फैलाइण खां असां ॿियो कहिड़ा कम करे रहिया आहियूं? कुदरती मूंखे ख़बर कोन्हे त छो मूंखे हर कंहिं ॻाल्हि जो शौक़ु आहे त का बि हिते सरगर्मी हुजे मां हुन में हुजां। शुरूआति में इंडियन एसोसिएशन सां जुड़ियल हुउसि, हुन लाइ घणी कयो, तंहिंखां पोइ ओल्ड इंडियन मर्चेंट्स कम्युनिटी दुबई में ठाही जंहिंमें मूं काफ़ी कार्य कयो। स्कूल इंडियन हाई स्कूल जॾहिं खां ठहियो आहे तॾहिं खां वठी मां हुन जो ट्रस्टी आहियां ऐं 25 साल मां स्कूल जे हिक न ॿी कमेटीअ ते हुउसि ऐं पछाड़ी जो चेयरमैन थी करे तंहिंखां पोइ अञा ताईं ट्रस्टी आहियां ऐं हुन जे कारोबार में अञा ताईं चाहु रखां थो। क्लब बि जॾहिं खां ठही आहे तॾहिं खां वठी मां उन में बहिरो वठंदड़ आहियां ऐं ट्रस्टी आहियां। तंहिंखां पोइ सिंधी सेंटर ठाहियो, गुरुदरबार सां जुड़ियल आहियां, मसाण उन जी डिज़ाइनिंग मूं कई ऐं उन ठाराइण में मुंहिंजो वॾो हथ हो। सो अहिड़े नमूने पंगती कार्य करण में बि हिकिड़ो चाहु आहे ऐं इहो चाहु मुंहिंजो कोन, मूंखे वरसे में मिलियो आहे पंहिंजे पीउ वटां। भला इहा जेका सिंधियत खे फैलाइण जी या कुझु करण जी जेका ॻाल्हि आहे स तव्हां मां तव्हांजे ॿारनि में पाई हूंदी? 100% न त घटि में घटि अधु त वियो आहे। असांखे पंहिंजे कम्यूनिटी में पोइ चाहे सिंधी कम्यूनिटी रुगो हुजे, सिंधी हुजनि या हिंदुस्तानी हुजनि, पर जिते रहूं था ऐं उन मुल्क जे लाइ असांखे घणो कुझु करिणो आहे ऐं करणु खपे। बराबरि। हीअ असांजो हिकिड़ो असांजा कर्ज़ु आहे हिन भूमीअ जो। पहिरीं असीं जनमु वठी अचूं था त ईश्वर जो कर्ज़ु आहे, माउ पीउ जेके ॼणीनि था उन्हनि जो कर्ज़ु आहे। जंहिं मुल्क में असां पलासीं निपनासीं उन जो कर्ज़ु आहे। जंहिं मुल्क में रहूं था कमायूं था उन मुल्क जो कर्ज़ु आहे। त इहे असांखे सभु कर्ज़ ऐं फ़र्ज़ पूरा करणा आहिनि। हा, त मां इन उसूल जो आहियां त रुगो वठिणो कोन्हे, असांखे ॾियणो पए। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हर को सिंधी तव्हां वांगुरु सोचे ऐं पंहिंजी जवाबदारी महसूसु करे सिंधी ॿोली खे अॻिते वधाइण जो हर मुमकिन फ़र्ज़ु पाले पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाए त पोइ सिंधी ॿोली खे न ॻाल्हाइण न कोल्हड़ो आहे न। तव्हां सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मुंहिंजे दर्शकनि खे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो। त पोइ मोकिलायूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। बेड़ा ई पार।